लाहौर हाई कोर्ट जो वॾो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन खे पंजाब में चूंडूं कराइण जी तारीख़ ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। लाहौर हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई पारां पंजाब में चूंडूं कराइण जी तारीख़ ॾियण लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त ते जस्टिस जवाद हसन जी सरबराही में ॿुधणी बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो, जेको जारी कयो वियो। अदालत पंहिंजे मुख़्तसर फ़ैसिले में चयो त इलेक्शन कमीशन फौरी तौर पंजाब में चूंडुनि जी तारीख़ ॾे। इलेक्शन कमीशन आइन मुताबिक़ 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जी पाबंद आहे। इलेक्शन थींदी त असां बि तयारु आहियूं। चूंडुनि जी तारीख़ ॾियण ऐं चूंडूं कराइण हुकूमत जो न पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त चूंडुनि बाबति फ़ैसिलो इलेक्शन कमीशन खे करणो आहे। असां सियासी पार्टी तौर चूंडुनि में हिसो वठण लाइ तयारु आहियूं। असांजी राय आहे त इलेक्शन हिकु ई वक़्तु थिए। इलेक्शन धारदार थी त मुल्क में को बि डफेड़ न पखिड़िजी वेंदो। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चूंडुनि जी तारीख़ ॾियण बाबति लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले जी आजा कंदे चयो आहे त अदलिया मां इंसाफ़ जी उमीद हुई। फ़ैसिले सां आइन जो मान मथां थियो आहे। लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले सां अदलिया जी इज़त में इज़ाफ़ो थींदो। अदालती फ़ैसिले बाद इलेक्शन कमीशन खे वधीक देर न करणु घुर्जे ऐं फौरी तौर पंजाब में इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान करे पंहिंजे आइनी ज़िमेवारी पूरी करे। वफ़ाक़ी हुकूमत पारां बिजली इस्तेमाल कंदड़ वॾनि वापेदारनि खां 76 अरब रुपया उगाइण ऐं बुखार वारियुनि दवाउनि समेत 18 दवाउनि जे अघनि में वाद जो फ़ैसिलो इक़्तिसादी राब्ता कमेटी मंज़ूर ॾेई छॾी। नाणे वारे वज़ीर इसहाक डार जी सदारत हेठि ईसीसी जे इजलास बाबति पधिराई में चयो वियो त इजलास में बिजली जे वॾनि वापेदारनि खां ₹1 फ़ी यूनिट वधीक उगाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उगाड़ी के इलेक्ट्रिक जे वॾनि वापेदारनि ते बि लागू थींदी। बोर्ड मुतासिरनि खे बिजली जे बिलनि में रिलीफ ॾियण लाइ 10 अरब 34 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में बचाव वारी वज़ारत लाइ 45 करोड़ रुपयनि जी ग्रांट जी बि मंज़ूरी ॾिनी वई। बुखार जी दवाउनि खां सवाइ 20 दवाउनि जा अघ घटाइण जी बि मंज़ूरी। कोशिश करेंगे इंशाल्लाह कि पाकिस्तान दूसरी दफा अपनी तारीख में IMF का प्रोग्राम मुकम्मल करे। इसके नतीजे में जो कैलकुलेटेड हमारा है नेक्स्ट ट्रायल जो है वो $1.2 बिलियन की 894 मिलियन SDRs वी विल बी एंटाइटल्ड टू। 170 अरब के जो फिस्कल वेजेस हमें टैक्सेस लगाने होंगे और हमारी हत्तुल इम्कान यही कोशिश है कि कोई ऐसा टैक्स न लगे जो कि डायरेक्टली गरीब इनडायरेक्ट असर होता है लेकिन डायरेक्टली किसी भी आम कॉमन आदमी के ऊपर बोझ न बने। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी की जो कमिटमेंट है वो इस वक्त जो है करीबन पूरी हो चुकी है। जो 50 रुपए की डीजल पे थी उसमें 4 पूरे हो चुके हैं। तो इस पे जो बैलेंस है 10 रुपए वो हमें 5 रुपए 1 मार्च 1 अप्रैल को, बट ऑटोमेटिकली दैट हैव टू बी डन। जाहिर है कि अगर 170 के लाने तो हमें एक मिनी फाइनेंस ऑर्डिनेंस लाना पड़ेगा या बिल लाना पड़ेगा। IMF जी शर्तुनि ते इतिफ़ाक़ बावजूद पाकिस्तान ऐं IMF विच में मुआहिदो न थी सघियो। वफ़ाक़ी हुकूमत पारां IMF जा शर्त मञण खां पोइ मिनी बजट आणण जो इम्कान। मुआहिदे तहत 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक डार चयो त इत्तेहादी हुकूमत इमरान खान जी हुकूमत पारां कयल मुआहिदे ते अमल करे रही आहे। असांजी कोशिश हूंदी त ॿियो भेरो IMF जो प्रोग्राम मुकमिल कयूं। IMF जे पैकेज सां 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। कोशिश हूंदी त अहिड़ो टैक्स न लॻायो वञे जंहिंसां अवाम ते सिधी रीत बार पवे। IMF जो प्रोग्राम मुकमिल थियण सां $1.2 अरब मिलंदा। गैस जे शोबे में गर्दिशी कर्ज़ ख़तम करणा पवंदा। पेट्रोल ते वधीक लेवी टैक्स लागू न कंदासीं। डीज़ल ते रहियल 10% लेवी लॻाई वेंदी। बलोचिस्तान जे कोयलो वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस जी गाॾी वेझो धमाको। 2 ऑफिसर शहीद, 3 सिपाही ज़ख़्मी। शहीदनि जा मर्द ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ISPR मूजिबि कोयलो में ॻुझे इतलाह ते ऑपरेशन दौरान फोर्सेस जी गाॾी जे भरिसां
आईडी धमाके में पाक फौज जो मेजर जवाद ऐं कैप्टन सगीर शहादत माणी। धमाके में सिपाही बरकत ज़फर लाइ ऐं हिदायत लाइ ज़ख़्मी थी पिया। दुश्मन जूं अहिड़ियूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं अमन मान ख़राब नथियूं करे सघनि। दहशतगर्दनि ऐं अमुन दुश्मननि जे ख़ात्मे लाइ कार्रवाई जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर शर्जील मेमून पारां पाक फ़ौज जे 2 ऑफिसर्स जे शहादत ऐं 3 जवाननि जी ज़ख़्मी थियण ते दुख जो इज़हार। शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत ऐं ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ। नंढी चूंड जी मुहिम दौरान फ़ौज, अदलिया ऐं ॿियनि इदारनि ख़िलाफ़ का बि तक़रीर न थींदी। इलेक्शन कमीशन पारां 33 तकनि ते थियल रिथियल नंढी चूंड लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जारी। इलेक्शन कमीशन मूजिबि नंढी चूंड जे मुहिम दौरान पाकिस्तान जे नज़रिए जे उबतड़ का बि तक़रीर न कई वेंदी। मुल्की आज़ादी ऐं सालमियत ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। चूंड अमल खे बहितर अंदाज़ में अॻिते वधाइण लाइ सियासी पार्टियूं अॻुवाणनि, कारकुननि ऐं पोलिंग एजेंट्स खे समझाए छॾिन त ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इमरान खान ऐं संदसि पार्टी नैब तरमीमी बिल ते वोटिंग खां पासो कयो। छा वोटिंग में हिसो न वठंदड़ पार्टी अदालत में दावा दाख़िल करे सघे थी? छा को मेंबर ऐवान खे खाली छॾे सघे थो? छा पार्लियामेंट जा मामला अदालत में खणी अचण सां पार्लियामेंट कमज़ोर न थींदी? सुप्रीम कोर्ट नैब तरमीम केस में पीटीआई ऐं इमरान खान जी दरख़्वास्त ते सवाल उथारे छॾिया। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾिना त उन नुक़्ते ते इमरान खान खां जवाब तलब कयो वेंदो। छा उन नुक़्ते ते अवामी मुफ़ादनि जो केस न ॿुधूं त दरख़्वास्त गुज़ार जो कंडक्ट ठीक न हो? पार्लियामेंट जो बाइकाट पीटीआई जी सियासी हिकमत मिली हुई। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त इस्तीफ़ा मंज़ूर न थियण जो मतिलबु रुकनियत बरक़रार आहे। छा कानून साज़ी वक़्तु बाइकाट करण ऐं बाद में अदालत अचण सां जमहूरियत कमज़ोर न थींदी? सेनेट इजलास में चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी ईमानदार वज़ीर आज़म वारे रिमार्क्स जी गुंज। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त चीफ जस्टिस रुगो हिक वज़ीर आज़म खे ईमानदार करार ॾिनो। छा लियाकत अली खान खां इमरान खान ताईं समूरा वज़ीर आज़म बेईमान आहिनि? पार्लियामेंट सोचे समझी कानून ठाहींदी आहे। हर वक़्तु पार्लियामेंट ते तनक़ीद कई वञे थी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सेनेटर शहजाद वसीम चीफ जस्टिस जे रिमार्क्स जी हिमायत कंदे चयो त पार्लियामेंट वाकई नामुकमिल आहे, छाकाणि त हिक वॾी पार्टी खे ॿाहिरि कढियो वियो। चीफ जस्टिस जेकॾहिं इशारो थो करे त उनखे तमीरी तनक़ीद सम्झो वञे। इलेक्शन कमीशन आॾो एहतिजाज ऐं सरकारी कम में मुदाख़लत वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जे तिबी बुनियादनि ते हाज़िरी खां मुस्तक़िल छूट वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत इमरान खान खे 15 फ़रवरी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो त इमरान खान खे वीडियो में घुमंदे फिरंदे ॾिसी सघिजे थो। इमरान खान अदालत में पेश थिए या न, ज़मानत केस में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। पीपल्स पार्टी पारां जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जे इमरान खान बाबति इंकशाफनि जी जांच लाइ कमीशन जोड़ण जो मुतालबो। पीपी जे सीनियर अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह चयो आहे त बहितर थिए हा त जनरल बाजवा इमरान खान बाबति इंकशाफनि खां अॻु सियासतदाननि खे एतमाद में वठे हा। जनरल बाजवा जे इंकशाफनि जी हक़ीक़त ॼाणण ऐं मामले खे अंजाम ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। पीपी आइन खां मथां कंहिं बि क़दम जी हिमायत न कंदी। इमरान खान पार्लियामेंट खे गॾु खणी हले हा त मुल्क अॼोकिन हालतुनि खे मुंहुं न ॾिए हा। सिंध में प्राइवेट कर्ज़नि ते व्याज ख़तम करण जो बिल सिंध असेंबली में पेश। स्पीकर बिल लाॻापियल कमेटी ॾांहुं मोकिले छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी बिल पेश कंदे चयो त व्याज खे कंट्रोल करण जी कोशिश कंदासीं। कणक जो सरकारी अघु 4000 रुपया बण मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।
पाकिस्तान जी पैदावारी सलाहियत वधाइण, मज़बूत मैशत ऐं तरक़ी लाइ वसीलनि जी मुंसिपाणी विर्छ ज़रूरी आहे। वर्ल्ड बैंक पाकिस्तान जे मुआशी जाइज़े बाबति रिपोर्ट में चयो आहे त जेकॾहिं पाकिस्तान पैदावारी सलाहियत वधाइण लाइ मुआशी सुधारा आणण जो मंसूबो शुरू करे त पायदार तरक़ी ऐं मैशत मज़बूत थी सघे थी।